ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्यारम्या शेष गोपी मंडल पूजता वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहार गंधर्वाधिराधिका आरम्या रुक्मणी सत्या सत्यपरा सत्यभामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति ईश्वरी पूर्णा परात् परपरा पूर्णचंद्र निभाना भक्ति मुक्ति प्रदायी भवव्याधि विनाशिनी। ओम गणपतिर्विघ्नराजो वल्लभतुण्डो गजानन द्वैमातुरस्थिरं वैकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्णं पशुपालो भवात्मजः। ओम नमो शारदा मातृविद्या प्रदेयं करोमीध मेधा यथा तंत्रवेणी करुणष्ट मोहादिशान्त्यादिते हरवापकारी देवतांगी वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नरूप हरे महामोहतम कंज जास वचन रवि कर निकर जैसो चंदा हुए सूरज चढ़े हजार इति चानन होतियां गुरबिन घोर अंधार। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं मृत्युर्मुक्षीयमामृतम् पवनतनय संकटहरणं मंगलं मूर्धन्यो रामकृष्ण सीता सहित हृदय सुरभो। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदयानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। ओम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। एक भरोसो एक बल एकांत विश्वास एक राम घनश्याम हित चातर तुलसीदास फिरत फिरत प्रभ आया पर्यावरण शरणाय नानक की प्रभ बेनती अपनी भगति एक ओंकार सत्यनाम कर्ता पुरुष निर्भव निर्वैर
साईं नाशाय ओम श्री वरुण देवाय नमः। ओम जन जीवनाय नमः। ओम जल स्वरूपाय नमः। ओम मत्स्यारूढ़ाय नमः। ओम श्री वरुण देवाय नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे आयुलान नमः पार्वती पते हर हर महादेव। कथा आरंभ को पहले सतगुरु जी प्रभु परमात्मा जी शरण वठी सभिन को पहले असां भगवान गजानन महाराज जो आराधन था क्यों तो प्रभु हे महायज्ञ भक्ति जो निर्विघ्न सफल थी सर्व साथ संगत हे कार्तिक महोत्सव की अमृतमय कथा घड़ी सिख श्रद्धा प्रेम से श्रवण करे तव्हां कृपा कयो। अम्बे माता सर्व कार्य मंगलमय कयो। गौरी शंकर भगवान श्री हनुमत महाराज सब दुख कष्ट दूर कयो। राधे कृष्ण भगवान सतगुरुदेव भगवान सब संत महात्मा के असां शरण वठी भगवान की भक्ति जो आरंभ था क्यों आवाहन था क्यों तो श्री राधा कृष्ण भगवान तहां अचो साक्षात रूप में प्रभु पहली कथा श्रवण कयो कृपा कयो। हनुमान महाराज पहले स्वामी प्रभु परमात्मा जी कथा श्रवण कयो। तव्हांखे सप्रेम हथ जोड़े चरण वंदन करे निमंत्रण सर्व संत महात्मा सतगुरु जेके अदृश्य रूप में ईंदा आहिनि उहे भी कृपा करे कथा आरंभ खां श्रवण कर सतगुरनि जी शरण वठी करे सरस्वती माता के चरण में मथो टेके माता को वरदान था गुरु माता तव्हां वाणीअ में निवास कयो। भगवत कथा में जहिड़े ढंग सां प्रेम वधे भक्ति वधे जेकी कथा प्रभु के पसंद अचे उहा सुमत जो विद्या जो भक्ति जो दान जो हे श्री राधे कृष्ण भगवान असां सब तरह सां तव्हांजे शरण बोल वृंदावन बिहारी लाल की जय। असांजा सर्व सतगुरु जगतगुरु श्री चंद्र भगवान उदासीन संप्रदाय जिन आरंभ कियो ये जेकी असांजी श्रेणी आहे जेके नाला असांखे ईंदा आहिनि सतगुरनि जा और जंहिंजो विग्रह असां वटि आयो इहा केॾी वॾी असांजे लाइ गरिमा जी ॻाल्हि आहे तो ये हाजरा हजूर साक्षात सतगुरु इति आहिनि जगतगुरु श्री चंद्र भगवान बाबा आत्माराम साहिब बाबा साधुराम साहिब बाबा मूलकदास इन्हनि जा चित्र असां वटि कोन्हनि। बाबा श्रीचंद साहिब खां पोइ ऐं बाबा धनराम साहिब जंहिंजो तव्हां दर्शन कंदा आहियो जिन हीअ पवित्र कथा पंहिंजे श्री करी मंडल सां लिखी उहे साक्षात भगवान वेद व्यास जो अवतार मञा वेंदा आहिनि। सॼो जीवन जिन पंहिंजी भक्ति में लगायो भगवान की भक्ति में शास्त्र जो सरल अनुवाद करे असांजे लाइ छॾिया कि असां जीवन भरे अमृत पी सघूं। बाबा धनराम साहिब जन पोइ बाबा राम प्रसाद साहिब जन बाबा हरिशरण राम साहिब जन बाबा नारायण दास साहिब जन बाबा आनंद राम साहिब जन बाबा भगत राम साहिब जन यह श्रृंखला सभिनी सतगुरु के चरणन में घनी श्रद्धा सां मस्तक झुकाए करे चरणामृत वठी चरण रज सिर ते धारण करे असां आशीष था कयूं ते सतगुरु तव्हांजी कथा तव्हांजी आशीर्वाद सां जंहिं भाव सां तव्हां लिखी आहे जंहिं भाव सां प्रभु परमात्मा लीलाऊं कयूं उहो ई भाव हृदय में रखी करे असां अमृत पियूं
साध संगत के हृदय में या कथा वसी भक्ति वसी सर्व साध संगत जीते जी मुक्त थी वजे ऐं भगवत प्राप्ति थे प्रेम मिले भक्ति मिले या आशीष कयो सर्व सतगुरु हाजिर थी करे हरि कथा श्रवण करो। बोल सतगुरुदेव भगवान की जय। बाबा भगत राम साहिब की जय। पूज्य अपने अपने सर्व माता पिता की जय श्री कृष्ण। चरण कमल गुरुदेव के वंदो हित चित लाए भव बंधन के मोह ते मुझको ले छुड़ाए सियावत रामचंद्र की जय उमापत महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय। श्री सतगुरुदेव भगवान के चरणन में चित्त लगाए करे जेके चरण कल्याण करने वाला है असां उते प्रणाम करे बार बार प्रणाम करे कथा जो आरंभ करे रहा तो जिन चरण कमलन जी वंदना करण सां हे इंसान भवसागर पार पहुंच वेंदो आहे। हे सतगुरु असांजो उद्धार कयो। राम श्री गिरधर चरणन को जो सुख देवत चार बरन को। वही असां श्री गिरधर लाल भगवान श्री कृष्ण जी चरण कमल जी वंदना था क्यों जेके भगवान कृष्ण जाति पाति न ॾिसंदा आहिनि गुण अवगुण न ॾिसंदा आहिनि जेके भगवान चइनि वर्णन खे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र के आनंद जन्मा है। आनंद चतुर जाय जस गावे सूत पुराण कह प्रकट सुनावे। चतुरानंद न्याय ब्रह्मा जी जंहिंजी महिमा गाईंदा रहंदा आहिनि ब्रह्मा जी खे असां प्रणाम था कयूं जेके उन्हनि जी स्तुति था ॻाइनि पिया ऐं सनकादिक महाराज सनक सनंदन सनातन सनत कुमार उन्हनि खे असां प्रणाम था कयूं। सूत जी सौनकन खे प्रणाम था कयूं जेके इहा कथा श्रवण कराए रहिया। शंकर शेष सहंस मुख गावे इंद्रादिक सनकादिक ध्यावे। शिव भगवान भी जंहिंजी महिमा ॻाए रहिया छो जो भक्ति जा ॾाढा प्रेमी सनकादिक ऋषि जेके ब्रह्मा जी जा मानस पुत्र अयोनिज जिन गर्भ में जन्म न वरितो वे सनक सनंदन सनातन सनत कुमार चारई भावर करोड़न सालन को भी वधिक उम्र जाए लेकिन हमेशा 25 साल जी बालक जी उम्र जी तरह रहंदा आहिनि ऐं उन्हनि खे हिक ई लॻन आहे हिक ई व्यसन आहे कि हिक कथा कंदो आहे त 3 श्रोता ठही वेंदा आहिनि जीवन भर वे कथा कंदा रहंदा आहिनि कथा जो अमृत पीअंदा आहिनि उन्हनि खे कोई रोक टोक न आहे जॾहिं चाहे भगवान जे लोक में वञे। कहिड़ा महान साक्षात भगवत स्वरूप असां उन्हनि खे बि प्रणाम था उत्पत्ति कारण ब्रह्मा कहायो पालन विष्णु नाम प्रगटायो। ध्यान जो साध संगत जी वंदना आरंभ थिया गिरधर चरण भगवान जंहिं गिरिराज नख ते धारण कयो उन्हनि जे चरण जी वंदना उन्हनि खे लक्ष्य करे सतगुरु बाबा धनराज साहिब ये पदम पुराण की कथा ॿुधाए रहिया आहिनि त उन्हनि जे चरण जी असां वंदना था कयूं। उहे ई गिरधर लाल भगवान श्री कृष्ण ही संसार की रचना करण जे लाइ ब्रह्मा जी जे रूप में प्रकट थिया। हाँ ऐं पालन करण जे लाइ उहे ई साक्षात श्री विष्णु भगवान आहिनि। रुद्र सहारन को तुहे नाम सफल करो दासन को काम। प्रलय करण जे लाइ सृष्टि लीन करण जे लाइ उहे ही
रुद्र यानी शिव जी के रूप में। इन जो अर्थ ये हुआ कि भगवान श्री कृष्ण ही एक रूप से ब्रह्मा जी ठहिया, श्री कृष्ण ही एक रूप से विष्णु भगवान, और श्री कृष्ण ही एक स्वरूप से साक्षात महादेव जो रूप, यानी परम तत्व श्री कृष्ण भगवान। प्रथमे सिमर गणेश सदा मंगल सुखकारी। सब इनको पहले मंगल करने वाला गौरी शिव नंदन भगवान श्री गणपति गजानन गणेश महाराज जी से वंदना था। एक दंत गज बदन जास सेवत नर नारी। जिन जो मंगल स्वरूप एक दंत ए शरीर गजकार हाथी जड़वा, लेकिन कोई मंगल ही मंगल करने वाला है। अहिड़े स्वरूप में भी ॾाढा सुंदर ए भक्तन की आनंद प्रमोद खुशी ॾियण वाला है। उमा मात शिव पितासु मूस वाहन है जाको। माता पार्वती उमा ऐं जवान चूहो मूसक। कर त्रिशूल सिर मुकुट शीस सिंदूर है ताको। हथ में त्रिशूल मस्तक ते मुकुट ऐं ललाट ते जिन सुंदर सिंदूर लगाया। नमो नमो श्री शारदा वंदो कर जोड़े। बुद्धि की अधिष्ठात्र देवी माता सरस्वती, जैसी कृपा से टिनी लोकन में धुन हली रहा, शब्द हली रहा, संगीत हली रहा, ए भक्त जैसे शरण में भगवान की स्तुति मंगलाचार करे रहे। असां सरस्वती माता की शरणता वठूं, घणे सिक सां प्रणाम था कयूं ते सरस्वती माता उहा बुद्धि जो, वो विवेक जो, वो भाव जो जैसा प्रभु जी घणे प्रेम सां बरदी करे असां स्तुति क्यों उन जो स्वरूप कहिड़ो आहे। वेद शास्त्र पुराण चवनि था कि हंसा रोड़ा हर हसत, जेकी हंस ते आयो हंसा रोड़ा हर हसत कुंदाव दाता वाणी मंदस मित तरमुखी मौल बधेंद्र लेखा विद्या वीणा अमृतमय कटाक्षस्त्र जा दीप्त हस्ता श्वेताजस्ता भवत विमत प्राते भारती स्यात्। जो हंस पे सवार है, शिवजी के अट्टहास हार चंद्रमा तथा कुंद के समान उज्ज्वल वर्ण वाली है तथा वाणी स्वरूपा है, जिनका मुख मंद मुस्कान से सुशोभित है। वो सरस्वती माता सबको महाभक्ति प्रदान करे। मेरी मत तुझ अलप है तुम निर्वाह ओढ़े। हे माता शारदा, मुझी मती ॾाढी अल्प थोड़ी आ, मां में एतरी सामर्थ्य नाहे प्रभु जी असां भक्ति करे सघूं। तहां कृपा कयो शक्ति जो तवने अनंत सागर में असां भी अमृत जा कुछ घूंट खणी तृप्त थी सघूं। श्री शंकर हृदया वरदायक है जो। शिव भगवान जी असां वंदना था कयूं, जेकी अवढर दानी ॾाढो जल्दी प्रभु प्रसन्न थी वेंदा ऐं वरदान ॾींदा। सर्वदेव को वंदो जाते शुभ मत होए। सभी देवताओं की देवी देवताओं की असां वंदना था कयूं, जो सब देवताओं शुभमती ॾियण वारा है, सात्विक गुण ॾियण वारा है, इन करे असां ते कृपा कर। हाथ जोड़ कर वंदना करता आत्म राम। दाऊद राम साहिब चौथा संगा सतगुरु बाबा आत्मा नाम साहिब हथ जोड़ी करे घणे प्यार सिक श्रद्धा सां मान जे चरणन में वंदना थी। जात मोह नाम है मुल्तान मोह धाम। नगर मुल्तान नगर में ब्रह्म वर्ण वारा है, जेके महापवित्र शुद्ध असांजा सतगुरु मानन के प्रणाम थो कयां। धर्मशास्त्र की कथा बखानो श्रोता सावधान होए मानो। हाणे चवनि था धर्मशास्त्र
विचार हेॾियो ॾे न थियनि मन खे काबू करे ऐं भॻवान जी कथा में लीन थियो। भॻवान जी शरण असां सभिनी वरिती आहे। कथा जे आरंभ को भॻवान खे मानसिक प्रार्थना कयो त हे राधा कृष्ण भॻवान असां तव्हांजी शरण आहियूं। उहा मती जो उहे वीचार उहो मन एकाग्र थिए तव्हांजी संपूर्ण कथा जेकी हली रही आहे उहा असांजे हृदय में पहुचे। बोल वृंदावन बिहारी लाल की एक समय नारद मन भायो लेवन कुसुम इंद्रपुर आयो। प्रभु की उस्तत करो संत मीत सावधान एकाग्र छी। कथा आरंभ थी सावधान थी श्रवण कयो। एक बार जी ॻाल्हि आहे नारद जी महाराज कल्प वृक्ष जा गुल वठण जे लाइ अमरावती विया। अमरावती कंहिंखे चइबो आहे? महाराष्ट्र वारी अमरावती न सम्झिजो भाई। हाँ, अमरावती त स्वर्ग जो नालो जाते देवता रहंदा आहिनि उनखे अमरावती चइबो आहे। त स्वर्ग आया नारद जी महाराज। आयो इंद्र की सभा में दुई कर दई आशीष। राजा इंद्र जी सभा में आया बिन्ही हथन सां आशीर्वाद ॾिनम राजा इंद्र खे। सुरपत तुम्हारा राज थिर जीवों को टकरीस। हे राजा देवताउनि जा राजा सुरराज इंद्र तुंहिंजो राज अचल थे तू करोड़े साल जी। घणा साल जी? हाँ, छोजो अजर अमर राजा इंद्र को अमरता त हिन सां मिलंदी आहे जाते तव्हां वेठा आहियो। नारद महाराज नथा चवनि भाई अमर भवन नथा चवनि करोड़े साल जी। छोजो ख़बर है स्वर्ग की स्थाई, लेकिन कोई भक्ति करे तो स्वर्ग जो उल्लंघन करे वेंदो आहे त देवताऊं भी उन्हनि खे प्रणाम कंदा आहिनि, तरसंदा आहिनि कि ओ असां भी पुण्य धर्म कयासीं पर सताम कयासीं त स्वर्ग में वेठा आहियूं। हिननि निष्काम कया कि असांजो उल्लंघन करे साक्षात भगवान श्री कृष्ण के चरणन में वञी रहिया। इंद्र बहुत हर खाइयो। राजा इंद्र ॾिसी ॾाढो प्रसन्न थियो कि भला भाव असांजा कि स्वर्ग में महात्मा महामुनि नारद जी महाराज पधारे। हाथ जोड़ कर चरने शीस निभाइयो। मस्तक खणी हथ जोड़े चरणन ते रखी प्रणाम की। सिंहासन बैठाए बहुत आदर दियो। सिंहासन ते विहारे नारद जी महाराज के ॾाढो आदर सत्कार की। पुन पूछो कर जोर कैसे आवन भयो। वरी हथ जोड़े चई त साईं ॾाढी कृपा कयो असां ते कीअं दया कई अथव। नारद मुनि सुरपत को तबै सुनाइयो। नारद महाराज देवराज इंद्र के चवण लगा कल्प वृक्ष के बहुलैन में आयो। तही राजन मां कल्प वृक्ष जा गुल वठण जे लाइ तो वटि आयो। तत्काल तब इंद्र जी बहुल आयो जाए। ॾाढो खुश थिया राजा इंद्र तत्काल उन क्षण उथी करे कल्प वृक्ष जा सुंदर सुंदर पुष्प खणी आया। इनकी खासियत आहे कि ये सदा खिलंदा रहंदा आहिनि, कॾहिं भी मुरझाईंदा न आहिनि, चाहे 100 साल गुज़री वञनि। नारद मुनि के कर दिए हर खत भय मुनि राय। नारद महाराज जे कर कमलन में ॾिना। नारद जी महाराज गुल वठी प्रसन्न थी करे उतो हलिया। कुसुम हाथ में धार के गए द्वारिका मां। सिधो द्वारिका अची पहुता। दिए आन श्री कृष्ण को रुक्मणी के गिरमाए। महालक्ष्मी स्वरूपा माता रुक्मणी जी महल में भगवान श्री कृष्ण महाराज जाते बैठा। नारद जी महाराज भगवान श्री कृष्ण ने रुक्मणी माता के गुल अची ॾिना। नारद जी महाराज श्री कृष्ण भगवान के गुल ॾिना, लेकिन भगवान कृष्ण ओॾीमहिल काथे वेठा? माता रुक्मणी जी महल। फिर उठ सत भामा गिर गयो कुसुम बात तन भाखत भयो। उतो भगवान कृष्ण के ना पहले महल में बाहर न निकता कि महामुनि
मुनि नारद जी महाराज माता रुक्मणी वारे महल में निकरी सिधो सत्यभामा माता जे महल में। सत्यभामा यानी भगवान श्री कृष्ण जी बीमार है। महाराज 17 जित जी सुपुत्री राजकुमार। सुन सत्यभामा कृष्ण की रीत, तुम स्यों कपट न मन मह प्रीत। बेचारा श्री कृष्ण भगवान ना बाहर न निकलता है महल में। सत्यभामा माता के नारद महाराज आया। सत्यभामा माता प्रणाम कयो तो अहो भाग महामुनि कहाँ आया। नारद जी महाराज कहने लगा तरे सत्यभामा छा ॿुधायां छा थियो महामुनि जी चई छा ॿुधायां श्री कृष्ण हा हा परम प्रियतम असांजा प्राणेश्वर श्री कृष्ण छा जा प्रियतम तो सां कोई प्रेम कोन्हे भगवान कृष्ण जो छो ई छो था चओ अरे कपट तो करे तो सां कपट उन जो प्रेम त रुक्मणी माता सां। कुशम कलप के रुक्मण दीने, मैं ले आयो नैनम चीने। नी चौथा जो क्या था अरे सत्यभामा मां स्वर्ग जी कल्प वृक्ष जा सुंदर सुंदर गुल खणी आया तोखे ॾिनो थी छा हिते आहिनि छा गुल चई न त तोखे न ॾिनी ॾिसंदा कहिड़ो कपट हूंदो सभु जा सभु गुल उन्हे कंहिंखे ॾेई छॾिया रुक्मणी माता खे हिकु बि न ॾिनी तोखे न। हाणे भगवान जे कृष्ण निकिरण खां पहिरीं हुते पहुची आहिनि नारद जी ऐं पूरी आग लॻाए छॾियो। ईअं ई माता खे कोई चए त भाई तव्हांजो पति छा थियो तव्हांजो पति तव्हां सां ठीक सां ॻाल्हाईंदो न आहे छा बसि अहिड़ो मनोवैज्ञानिक असर थींदो आहे माताउनि ते त बसि अॼु अचे पोइ राति जो ख़बर थी वठां कमाल आहे। नारद जी महाराज त चङी तरह आग लॻाई। तुमको मिथ्या भाख सुनावे, कपट बात कर तुम्हें रिझावे। हे कृष्ण ॾाढो कपटी अथई तोसां कूड़ ॻाल्हाईंदो अथई हे तोसां जेके मिठी मिठी ॻाल्हियूं कंदो आहे न उन में कपट भरियल हूंदो अथई सभु कूड़ियूं ॻाल्हियूं कंदो अथई तोसां प्रेम जूं जेको ॻाल्हियूं कंदो आहे न उहो ॾाढो बहुरूपी आहे। नाटक करण में उन जहिड़ो टिनी लोकनि में कोई कोन्हे। नारद जब यह बात सुनाई, सत्यभामा सुन बहु अकुलाई। सत्यभामा माता त ये पत्थर वांगुर थी वई लिंग साना थिया मन में भारी विषाद थियो। नारद जी महाराज चयो बसि एतिरो काफ़ी। अच्छा हाणे देवी माता मां हलां थो माता मूंखे आज्ञा ॾे मां निकिरां। नारद जी महाराज नारायण नारायण भगवान नारायण जी बेड़ी हिलाए डुलाए करे पाण पहुंची विया। जैसे जल बिन कुमदनी रही हृदय कुमलाए। जल जे बिना जी कुमदनी वीचारी खिली न सघंदी मुरझाए वेंदी। चिंता कर मूर्छत भई सिर धुन धुन पछताए। अरे कृष्ण मूंसां कूड़ो प्रेम कंदो आहे कृष्ण जी ॻाल्हियूं कूड़ियूं कृष्ण मूंखे हिकु बि गुल न ॾिनो कल्प वृक्ष जो। हा कृष्ण कृष्ण ईअं आहे ओहो वीचारी मूर्छित थी वई। हाणे तव्हां सोचींदव कि नारद महाराज त साक्षात महामुनि अहिड़ो कमु त कोई साधारण अॼु जो साधक बि न कंदो। हाँ अॼु जो बि कोई सत्संगी माण्हू अहिड़ो कमु न कंदो। नारद महाराज अहिड़ा ख़तरनाक छो आग लॻाइण जा कमु कया त ध्यान जो साध संगत जी नारद जी महाराज ऐं भगवान कृष्ण जो मन ऐं नारद महाराज जी चेतना ये अंदर ही अंदर जुड़ियल है उनजी तार जुड़ियल है अहिड़ो इंटरकॉम जुड़ियल आहे अहिड़ी इंटरनेट आहे हिन जे अंदर कि हेॾे श्री कृष्ण भगवान मानसिक वीचार कंदा आहिनि ऐं होॾे नारद जी महाराज उहा लीला करणु शुरू कंदा आहिनि त हर लीला में भगवान जी करुणा भरियल आहे भगवान जो प्रेम भरियल आहे भगवान जो असांजे लाइ भलो करणु भरियल आहे। अॻिते हली करे जॾहिं कथा इहा तव्हां पूरी श्रवण कंदव त तव्हां वीचार कजो कि हिन कथा में असांखे कहिड़ी कहिड़ी शिक्षा मिली
भगवान नारद जी की लीला हिन तरह से छो हली तव्हांखे पतो पइजी वेंदो। जय श्री कृष्ण। एक जाम जब ऐसे भयो प्रभु सत्यभामा मंदिर गयो। एक जाम यानी 3 कलाक गुजरिया, एक पहर गुजरियो तो भगवान श्री कृष्ण घुमंदे घुमंदे सत्यभामा माता के महल में पहुंचा। जात ही कृष्ण बुलायो ताहि सत्यभामा तब बोले नाही। सत्यभामा, ओ सत्यभामा राजकुमारी काथिया सत्यभामा। हाणे बिल्कुल सत्यभामा माता आवाज ही नथी थे, मौन थी वही, चुप। जॾहिं माताउनि खे कोप करणो हूंदो त हुनजे लाइ हिकिड़ो कोप भवन अलॻि हूंदो। उते वञी करे कोई प्राणी वेहे त सम्झो बसि अॼु उहा कोप भवन में आया, राजा जी ख़ैर कोन्हे। लेकिन पंहिंजे महल में सत्यभामा माता आवाज न ॾिनो। श्री कृष्ण भगवान सब्जी दाल में कुछ कारो आहे। भगवंत कयो सुनो प्रिय मेरी किस विधि उपमा भाखा तेरी। समझी आओ भगवान तो ॾाढो चालाक है। भगवान जहिड़ो कोई हूंदो भला जंहिंजे लवलेश सां सॼे संसार टिनी लोकनि खे विवेक बुद्धि ईंदो आहे, बुद्धिमता ईंदी आहे। उहे भगवान कृष्ण समझी आहे, थोरो थोरो एहसास थियो भगवान खे लीला में। भगवान चवण लॻा, अरे अरे सत्यभामा, अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मां तुंहिंजी महिमा कीअं ॻाल्हायां, तूं केॾी सुंदर आहे, तूं में केॾा गुण आहिनि, तुंहिंजी उपमा मां कीअं ॿुधायां। तुंहिंजी तुलना में बि त ॿियो कोई कोन्हे कि हुन सां तुंहिंजी मां तुलना कयां। तुम तो मुझको अधिक प्यारी तुम्हें समान और न नारी। तू मूंखे एॾी प्यारियां कि तुंहिंजे समान ॿियो मूंखे कोई भी स्त्री प्यारी कोन्हे। छो जो भगवान हिकु शादी न कई, 16,100, इहो त सभिनि खे यादि आहे पाठ। त श्री कृष्ण चवनि था भाई 16,107 बाक़ी जेके रानियूं उहे एतिरियूं प्यारी न आहिनि जेतिरी तूं मूंखे प्यारी आहे। ऐं भगवान कृष्ण इहो डायलॉग सभिनी रानियुनि खे सभिनी खे चवंदा आहिनि। कवन अवज्ञा मोह पर होई सी घर कहिए मुझको सोई। सब रानियूं इहा ॻाल्हि लिकाए रखंदियूं या मूं ॿिए खे ॿुधायां त हुनखे दुख पहुचंदो। श्री कृष्ण भगवान मूंखे इहे वचन चयनि, सभिनि खां वधीक मूंसां प्रेम कंदा आहिनि। रुक्मणी माता सत्यभामा खे न ॿुधाईंदी आहे, सत्यभामा रुक्मणीअ खे न, इहा ॻाल्हि भॻवान जी दबाए रखंदा आहिनि। सभु ईअं सम्झंदियूं त श्री कृष्ण मूंसां प्रेम वधीक कंदा आहिनि। हू सच में भगवान जे लाइ सभु समान आहिनि, सभिनि सां वधीक प्रेम कंदा आहिनि। भगवान त चवनि था, मानव एक भगति कर नाता। जेके मुंहिंजी भक्ति कंदा आहिनि, निस्वार्थ निष्कपट निष्काम भाव सां प्रेम कंदा आहिनि, उहे ई मुंहिंजा पंहिंजा आहिनि। मां उन्हनि में, उहे मूं में साक्षात समायल आहिनि। उन्हनि सां मां ॾाढो प्रेम कंदो आहियां। सत्यभामा माता खे चवनि था त सत्यभामा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, छा मूंखां कोई अपराध थियो आहे, कोई मूंखां अवज्ञा थी आहे। भगवान ईअं था ॻाल्हाइनि जीअं अदालत में कोई मुजरिम बीठो हूंदो आहे ऐं उहो पुछे त भई मुंहिंजो अपराध काए पे, पंहिंजी सफ़ाई ॾींदो आहे। तॾहिं त हिन ज़माने में बि जेके धर्म पत्नियूं थींदियूं उन्हनि खे सुप्रीम कोर्ट चयो वेंदो आहे। छो जो पतीअ जे गुनाहनि जो फ़ैसिलो इन अदालत में थींदो आहे ऐं उते ई सज़ा मिलंदी आहे, उते ई फतवा निकिरंदा आहिनि ऐं उते ई सभु कानून लागू थींदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। हिकु ॾींहुं असांजे सुप्रीम कोर्ट चयो त ॿुधायो कि मां मूर्ख आहियां कि तव्हां मूर्ख आहियो। थोरो गुस्से में सुप्रीम कोर्ट हाणे सम्झो था केरु? अरे वेठी आहे न न असां न, ॿी ॻाल्हि आहे। साथ संगत माफ़ कजो, मंगलू राम आहे हिकिड़ो असांजो, मंगलपुर में रहंदो आहे। हा, उनजी धर्म पत्नी न भुल में निकिरी, मंगलपुर में रहंदो आहे हिकिड़ो असांजो मित्र मंगलू राम, उनजी धर्म पत्नी मंगली बाई चएसि थी त ॿुधाए मां मूर्ख आहियां कि तूं मूर्ख आहीं।
और मंगलू राम वीचार सोचे तो वना काले बिनी में हाणे खाई में कर अगर मां चवास तो कि तू मूर्ख खां पोइ को शस्त्र शुरू थींदा बिल्कुल ये मरते दम तक छली दी को ये वचन पकड़ी वेंदी चुप थिया वीचारा और जी मां पाण खे मूर्ख तो चवां तो जिंदगी भर चिड़ाईंदी रहंदी कहिड़े मूर्ख सां पालो पियो आहे पागल किथों जो हिन सां माउ पीउ ॿधी छॾियो कारे कयां छा कयां वीचारो चुप थियो चई प्यारी तू एॾी दूरदर्शी एॾी बुद्धीअ वारी एॾी अकुल वारी तोखे भगवान एॾी तीक्ष्ण बुद्धि ॾिनी आहे एॾो अकुल ॾिनो आहे तूं कंहिं मूर्ख सां शादी करे नथी सघे तोखे एॾो अकुल आहे तूं शादी कई हूंदी त ज़रूरु कंहिं विद्वान सां भगवान सां तूं मूर्ख न आहे ॿई दुनियूं रहिजी सम्झियो त भई मां बि सुरक्षित थी वियुमि ऐं हीअ बि हाणे गुस्सो न कंदी त चुप थी वई वीचारी उहो बि सोचणु लॻी त कोई उपाय न आहे झगड़े करण चओ हरे राम भगवान चवंदा मूंखां कहिड़ी अवज्ञा थी आहे तब सतभामा भाख सुनायो कलप बोप नारद ले आयो सतभामा माता चएती अच्छा ये भोला भाला ठही वेठा तव्हांखे पतो ई न आहे नारद जी आया छा हा हा कुझु खणी आया कल्पवृक्ष जा गुल त न खणी आया नारद जी हा हा खणी आया पोप दिए नारद तुम्हें मोसिंदरे दुराए तव्हांखे गुल ॾिना नारद जी महाराज मूंखे हिकु गुल बि न ॾिनो दुराव कयो लिकायो कपट रूप तहि चित वसे दिए रुक्मणी जाए कपट कयो तो मूंसां सभु गुल रुक्मणी खे ॾेई छॾियो कृष्ण कहे सुन हो प्रिया चलो हमारे संगे भगवान चवंदा बसि एतिरनि गुलनि जे करे तूं सम्झे थी मां तोसां प्रेम न कंदो अरे गुलनि सां छा प्रेम जी तुलना थींदी आहे छा तोखे गुल खपनि अरे अच्छा ॿुध रुक्मणीअ खे त मां गुल ॾिना आहिनि तूं बसि तूं हिन महिल ई उथ ऐं मूंसां गॾु हल काॾे हलां कल्प वृक्ष सब इंद्र स्यों ले आवो खटरंग मां तोसां एॾो प्रेम कंदो आहियां कि रुक्मणीअ खे त गुल ॾिना आहिनि तूं मूंसां गॾु हल स्वर्ग तो वठी हलां तोखे ऐं तूं मां सिधो वणी कढी थो अचां तोखे कल्प वृक्ष ई समर्पित करे छॾींदो तही समय श्री कृष्ण सुगरुड़ बुलाइयो भगवान श्री कृष्ण गरुड़ जी जो आह्वान कयो गरुड़ जी अची आ चढ़ के युगल स्वरूप इंद्रपुर आयो गरुड़ जी ते वेही करे सिधो स्वर्ग पहुता गरुड़ जी जेमल पंख फैलाईंदा त उन जे पंखनि मां जेकी हवा निकिरंदी आहे उन्हनि मां जेको शब्द निकिरंदो आहे उन मां साम वेद जा मंत्र संगीत में हलंदा आहिनि अहिड़ी उन्हनि में शक्ति आहे भगवान जा साक्षात वाहन मतलब पक्षी न आहिनि ईअं न सम्झिजो वे महान तत्व महान आत्मा आहिनि ऐं भगवान जी सेवा जे लाइ उहे गरुड़ जी जेॾीमहिल उॾामंदा आहिनि त वेदनि जी आवाज़ ईंदी आहे साम वेद जे ऋचाउनि जी धुन प्रकट थींदी आहे स्वर्ग पहुता सुरपद कीन प्रणाम चरण लपटाए के राजा इंद्र चरण ते किरी पियो ऐं लपटाए ॾिनो सर्प के मल गोल लपटाए विद्वान कि गले सां लॻाई श्री कृष्ण जे चरणनि में बिल्कुलु किरी फूलो अंक नमाए बहुत हर खाए के एॾो ख़ुशि थियो कि ख़ुशीअ में समाजी नथो सघे अस्तुत करके इंद्र कृष्ण को कह दियो हथ जोड़े भगवान जी स्तुति कई करी कृपा के काज आप आवन कियो प्रभु मुझे कृपा कई अथव कीअं दया कई अथव तव्हांजो आगमन कीअं थियो आहे इंद्र राय को भगवंत भाग सुनाइयो राजा इंद्र के श्री कृष्ण चयो कल्प वृक्ष को लैन इया मैं आइयो हे राजन मां वटो कल्प वृक्ष वठण जे लाइ आयो आहियां इंद्र कयो कर जोर कल्प तर लीजिए हाँ प्रभु कल्प वृक्ष खणी वञो था देकर फिर पछताए कयो युद्ध कीजिए भगवान मुस्कुराए चयो अच्छा मां खणा
झटको राजा इंद्र सोचो लॻो करे कल्प वृक्ष तो चाहे पूरो कल्प वृक्ष खड़ी श्री कृष्ण स्वर्ग जी शाम धरती ते कोई कल्प वृक्ष कोने असली ते कल्प वृक्ष जाके तां बैठा पर वो स्वर्ग वालो कल्प वृक्ष तो स्वर्ग में हुआ मां स्वर्ग जो राजा आया आखिर श्री कृष्ण धरती ते यदुवंश में प्रकट थिया गायूं चालींदो हाणे खड़ी द्वारिकाधीश थी विया स्वर्ग जो कल्प वृक्ष श्री कृष्ण के ॾेई छॾिया याने माया पकड़े याने हिनमहिल चरणन में लपटाए दियो नाम लो बाबू वही राजा इंद्र भगवान कृष्ण के मना तो करे तो कल्प वृक्ष न ॾिनो हाणे ॿुधायो छो थियो छो जो राजा इंद्र जी भक्ति जेकी आहे उहा निष्काम भक्ति न आहे भक्ति इन कामना जे करे उन्हनि जेके धर्म जा अनुष्ठान कया यज्ञ कया 100 यज्ञ करण सां राजा इंद्र जी पदवी मिलंदी आहे तो 100 यज्ञ कया वॾा वॾा साधन कया हिते भले दुख सही करे उन्हनि धर्म जा कर्म कया लेकिन निष्काम भक्ति न कई इन करे परमात्मा साम्हूं ई क्षण भर पहिरियों जंहिंजे चरणनि में लोटपोट थियो हाणे उन परमात्मा जो तत्व पहचाने न सघियो चए थो त द्वारिकाधीश पहिरियों गायूं चालींदो ऐं हे कल्प वृक्ष स्वर्ग जी शान इहो मां धरतीअ ते छो ॾियां चओ हरे राम काथे काथे त संतनि जे श्री मुखों असां ईअं बि श्रवण कयो आहे कि हुनजी पत्नीअ इंद्राणीअ मना कयो काथे असां ईअं श्रवण कयो आहे त पत्नी बि उहा जेकी धर्म जी सम्मति ॾे कॾहिं बि सुठे कम जे लाइ माताऊं पतीअ खे रोकनि न हौसलो वधाइनि उन्हनि खे धर्म में लॻाए सुठी सेवा में लॻाए त राजा इंद्र मना करे छॾियो कल्प वृक्ष काबो एक ना देवऊं सुनी बात श्री कृष्ण युद्ध की नीतऊं प्रभु मांखे माफ़ कयो मां तव्हांखे कल्प वृक्ष न ॾेई सघंदुमि छो भाई हाणे त तूं चए पियो खणी वञो हाणे त अञा गुस्से में अची वियो हे जेके बि हूंदा आहिनि न वधीक धनपति राजा महाराजा उन्हनि खे क्रोध जल्दी ईंदो अथव छो जो धन जो ऐश्वर्य जो अहम विच में अची बीह रहंदो आहे अहंकार वॾी दीवार ठही बीहंदो आहे झुकण न ॾींदो ग़रीब झुकी वेंदो धनवान खे झुकण में ॾाढी तकलीफ़ थींदी हा झुकंदो पाण वॾा जेके आहिनि या जाते दुनिया झुके थी तो उते झुकंदो भई आहे कि कोई झुकण में कम न आहे लेकिन वो पाण को हेठि कोई गरीब आहे वॾी उमिरि वारो जो हुजे उते न झुकी सघंदो आहे राजा इंद्र चए थो अरे छाजे करे कल्प वृक्ष ॾियां हाणे नारायण जो हुनजो मिजाज ई बदिलियो चए थो कल्प वृक्ष मां तव्हांखे हिकु गुर बि न ॾींदोमांव कल्प वृक्ष नारद महाराज खे ॾिना श्री कृष्ण भगवान चए थो हिकु गुर बि न ॾींदोमांव ऐं ताक़त अथव त मूंसां युद्ध कयो हाणे राजा इंद्र तो सम्झे त हिकिड़ो मनुष्य आहे हे छा युद्ध कंदो मूंसां असां देवताऊं आहियूं असां त वॾी शक्ति वारा आहियूं असां मरंदा बि न आहियूं जेसि ताईं राज आहे वॾा अस्त्र शस्त्र असांखे कला ईंदी आहे हे त मूंसां बीह न सघंदो अहिड़ी वीचारधारा में हलियो चए थो युद्ध कयो मूंसां भॻवान मुस्कुराइण लॻा भगवान इहा ई लीला करण आया कंहिंजो अहंकार तोड़ण जे लाइ कंहिंजी भक्ति वधाइण जे लाइ कंहिंजो प्रेम प्रकट करण जे लाइ कंहिंखे ज्ञान ॾियण जे लाइ भगवान इहे लीलाऊं था कनि भगवान मुस्कुराए करे युद्ध करण जे लाइ तैयार थिया युद्ध कीन तहां कृष्ण जी मारे सूर अनेक भगवान श्री कृष्ण युद्ध कई शूरवीर मारे छॾिया धरन गिरो सुरपत तबै लाग्यो बाण सुएक एक तीर जड़ी भगवान कृष्ण राजा इंद्र के हैं तो धरती ते गिर गयो जब इंद्र को उपजो ज्ञान तब जान्यो पूरन भगवान धरती ते जेमल किरियो राजा इंद्र तो विचार करण लगो तो माखे त कोई आहे कोन जेको किराए सके मुंड वज्र एॾा हथियार हिकिड़ो साधारण कीअं थी सघंदो इंसान जेको मूंखे धरती ते किराए तॾहिं यादि आयुसि त रे
ये तो वही परिपूर्ण परमात्मा श्री कृष्ण भगवान आ जय कुबार गिरिराज खणी करे मुझो अभिमान तोड़ वो धिक्कारा मुखे मां वरी तुलजी मां प्रलय वाली बरसात कई हुई सजे वृंदावन के गोकुल के जति गांव जतेपुरा ए बरसाना सभी के बोले छॾियां पूरो प्रलय करे छॾियां उहा बरसात कई लेकिन हिन भगवान जेमल गिरिराज कयो त हिकु बूंद भी अंदर न आई हिकिड़ी बछड़ीअ ते भी बूंद न किरी पाणी जी गांइ जी भी रक्षा कई हिननि सभिनी जी रक्षा कई कमाल आहे ओहो मां भुलिजी वियुमि ये तो परिपूर्ण पुरुषोत्तम सच्चिदानंद परमात्मा भगवान श्री कृष्ण हे साकार हे निराकार ओहो तरी शरण में करियो प्रणाम के प्रभु त्राहि मां मुखे क्षमा कर उठ कर इंद्र चरण लपटायो अस्तुत लीनी पार न पायो वही क्यों बार चरण में लपटाया हाँ स्तुति कई तो तहां अपरम पार आयो तहां जो पार नाए ताजी माया पकड़े थी मुझे प्रभु मुखे क्षमा कर कहो कृष्ण को करुणा कीजे जो चाहिए सोई अब कीजे करुणा कयो करुणा निधान तांजो हिकिड़ो नालो आहे अपार करुणा सिंधु तव्हां वटि करुणा जा अपार सागर आहिनि मां हिकु बूंद में ई पार पइजी वियुमि मूंखे क्षमा कयो आज्ञा कयो मूल संयुगत कलप तर लीनो राख गरुड़ पर आवन कीनो जड़ सहित मूल सहित कल्प वृक्ष कड़ी करे राजा इंद्र पान हथ जोड़े भगवान श्री कृष्ण के ॾिनो छो जो कल्प वृक्ष कोई साधारण वण न आहे कोई चेतन रहण वारा आहिनि स्वर्ग मां कढियऊं तॾहिं बि उहे चेतन रहंदो जाते लॻायो त वरी हरो भरो आहे उते भगवान श्री कृष्ण गरुड़ ते माता सतभामा सहित सवार थी वो कल्प वृक्ष खयो कल्प वृक्ष श्री कृष्ण जी द्वारापुर में ल्याए भगवान श्री कृष्ण कल्प वृक्ष खड़ी द्वारिका नगरी आया सतभामा के द्वार पर दीनों तां लगाए सत्यभामा माता के दरवाजे के भगवान को कल्प वृक्ष स्थापित कर सतभामा मन बहुर खानी सुखी बेल ज्यों मिल है पानी माता सत्यभामा एॾो हर्षित गदगद थी वई कृतकृत्य थी वई इन सुखी वल हुजे उहा हरी भरी थी वञे कीअं चइजे न श्री कृष्ण मूंसां ॾाढो प्रेम कंदा आहिनि हरि मेरा मैं हर की होई आप समान न जाने कोई श्री हरि मुंहिंजा आहिनि मां श्री हरि जी आहियां श्री कृष्ण मुंहिंजा आहिनि मां श्री कृष्ण जी आहियां हरि जे समान मूंखे कोई प्यारो कोन्हे हे गिरधर गोपाल मुंहिंजा आहिनि मां श्री गिरधर गोपाल जी आहियां मेरी गिरधर गोपाला मैं तेरी तू मेरा
है ना तो जन्मन जन्मन सा उनसा जुड़ेला इंसान भूल जी आऊं बस परिवार के पंहिंजो था संदू संसार के हाँ 20 रुपए की शइ बि वठो था तो उनखे पंहिंजो सम्झूं था भगवान खे भुलिजी विया बस कि मां को यादि भर कयो भगवान तो बेसब्रीअ सां तव्हांजो इंतज़ारु करे रहिया मन में बस पक्को निश्चय कयो मैं मन में मोहन को अपना चुकी हूँ भगवान सर्वश्रेष्ठ कृति बिल्कुल सरल रखी सरल और सर्वश्रेष्ठ भगवान की भक्ति भाव से जुड़ी हुई मानव वो है मेरे स्वामी मैं उनकी दासी Oh
पर्वत आद मुनीश्वर ध्यावे, शिव ब्रह्मा के ध्यान न आवे। सिद्ध मुनीश्वर संत महात्मा ऋषि मुनि जंहिंजो ध्यान कंदा आहिनि, शिव भगवान भी निरंतर जंहिंखे समाधि में ॻोल्हींदा रहंदा आहिनि, वो प्रभु जेको सभिनि जे सदा ध्यान में भी न ईंदा आहिनि। कृष्ण भयो वर मैं बड़ भागी, पुन हर पै तब पूछन लागी। वही परमात्मा श्री कृष्ण भगवान पति ठहियो, मां पत्नी। माता सत्यभामा विचार करे रही आहे त आखिर कहिड़ो कारण आहे कि मूंखे भगवान पति जे रूप में मिला। सत्यभामा विनती करे, साच कहो भगवान। सत्यभामा माता ते जोड़ी चेती श्री कृष्ण भगवान सच बुधायो। जन्म जन्म तू पाइए, करिए कैसा दान। तव्हां के पति जे रूप में मिलिया त आयो, पर मां चाहियां थी कि हर जन्म में तव्हां ई मूंखे पति रूप में मिलियो। इन लाइ मूंखे छा करणो पवंदो कि हर जन्म जन्म में मुंहिंजा परम पति तव्हां ई हुजो। छो जो पति श्री कृष्ण भगवान परम पति, सत्यभामा माता जा पति न आहिनि, असांजा भी पति। छो जो वे परिपूर्ण परमात्मा है, परमात्मा के परम आत्मा चयो वेंदो आहे। जेके उन तरफ़ हलनि उनखे महा आत्मा महात्मा चयो वेंदो आहे। तो उहे तो वैसे ही सभिनि जा परम पति। तो हर जन्म में तव्हां कीअं मिलो। अब पत्नी भी केरु आहे? माता सत्यभामा कोई स्त्री न आहे, वह साक्षात भक्ति के रूप में ही उनकी पत्नी आहे। अहिड़ी उन्हनि जी भक्ति आहे कि उनखे पति रूप में भगवान मिलिया। असां वांगुरु उन्हनि जो संबंध न आहे स्वार्थ वारो। जेके संसारिक असांजा नाता आहिनि, कोई विरला करोड़ अरबन में हूंदा जेके निस्वार्थ निष्काम भाव सां पति पत्नी जो प्रेम हूंदो, जंहिंमें कोई काम जी, कोई स्वार्थ जी, कोई गंद भी कोन्हे। पति पत्नी मंदिर में विया ऐं उन्हनि जी सालगिरह हुई, साल जी 25 साल पूरा थिया शादी खे। मंगलूराम ऐं उनजी पत्नी विया, ॿिन्ही प्रार्थना कई भगवान खे। त मंगलूराम पुछीस त मंगली, छो जो हुनजो पहिरियों शादीअ में ॿियो कोई नालो, वो राशि मिलाए करे हुनजो नालो मंगली रखी छॾियो। त मंगलू मंगली वैसे भाउ भेण जो नालो थींदो आहे, पर की भई राशि मिली थी वञे ॿई ठीकु। त पुछीस मंगली तूं छा घुरियो भगवान को? चई छा घुरंदमि, मां घुरियो कि 7 जन्म तव्हां मुंहिंजा पति हुजो। चई सची? मां भी यही घुरियो। चई सची तव्हां ईअं घुरियो? चा मां भी यही घुरियो त भगवान आख़िरी 7 ई जन्म हुजे। अहिड़ी कृपा करे सब पति परेशान वीचारा दुखी लॻो पिया। चओ हरे राम। कृष्ण कहे तेरे को वचन, दान करत सब कोय। लेकिन हिते सत्यभामा माता भगवान जो भक्ति प्रेम जो नातो आहे। श्री कृष्ण चवनि था हर जन्म में अगर तू चाहे थी, मतलब सदा सदा मूंखे पति रूप में चाहे थी न सत्यभामा, त तू मूंखे दान करे छॾ। वेद शास्त्र यो कहत है, आगे प्राप्त होए। भगवान श्री कृष्ण चवनि था त वेद शास्त्र ईअं चवनि था त जंहिं शइ जो असां दान कंदा आहियूं उहा असांखे वधीक मजबूत थी वॾे रूप में उहा वरी असांखे प्राप्त थींदी आहे। ॾिसो श्री कृष्ण भगवान वेदन शास्त्र जी रचना कंहिं कई आहे? भगवान कई आहे हा न। वेद शास्त्र कंहिं ठाहियो? भगवान वेद व्यास ठाहिया। भगवान वेद व्यास 24 अवतारनि में ही कयो और श्री कृष्ण तो समग्र अवतारनि जो मूल। यानी मूल रूप में भगवान ही वेद शास्त्र ठाहिया। लेकिन भगवान अगर वचन ॾियनि था त चवनि था वेद शास्त्र ही चवनि था। यानी मां भी ईंदो आहियां त सनातन धर्म में वेदन शास्त्रनि जी मर्यादा रखंदो आहियां। परमात्मा उहे भी चवनि था त वेद शास्त्र हीअं था चवनि। अॼुकल्ह जो माण्हू हिन ज़माने जो हिकु सेकंड में वेदन शास्त्रनि जी मर्यादा खे तोड़े छॾींदो आहे। चवंदो आहे पुराणे ज़माने जी ॻाल्हियूं। अरे भाई वो ज़मानो पुराणो, लेकिन उन्हनि वेदन शास्त्रनि में भगवान हिन ज़माने जी भी ॻाल्हि लिखी आहे।
भगवान छा न ॼाणनि छा 4 युग जे ठाहिनि त कलयुग अचण वारो आहे। कलयुग जो बि त धर्म लिखी आहे न भगवान। हिन ज़माने में तव्हांखे कोई थोड़ी तो चए त तव्हां ध्रुव महाराज वांगुरु हिकु पेर ते बीह करे तपस्या कयो। हिन ज़माने में तव्हांखे थोड़ी था चऊं त भाई तव्हां समाधि लॻायो। हिन ज़माने में नथा चऊं त तव्हां उहे उग्र तप कयो न। हिन ज़माने जे अनुसार भक्ति कयो। उहा बि माण्हू उहो था करे छॾनि, ठुकराए था छॾनि था त असां हुननि जो क़दुरु कयूं। श्री कृष्ण भॻवान बि चवनि था त सत्यभामा वेदनि शास्त्रनि जो पुराणनि जो इहो नियम आहे कि जेकी शइ तूं दान कंदी उहा वापसि तोखे मिलंदी। जल देवै जल प्राप्त होई, भोजन देवै पावै सोई। जल ॾींदीअ त जल तोखे वॾे रूप में प्राप्त थींदो। भोजन ॾींदीअ त तोखे कॾहिं बि अन्न जी कमी न रहंदी। अवरदान जो कछ को करे, आगे अपने कर ले धरे। जेको भी दान तूं कंदी वो तुंहिंजे हथ में कई गुना थी करे वापसि ईंदो। इन करे अन्नदान त ज़रूरु कंदा कयो। ऐं कलयुग में केवल दान ही प्रधान अथव। ॿियो कोई दान पात्र ॾिसबो आहे कि हे माण्हू सही आहे कि न सही आहे, पर कलयुग में वधीक जांच पड़ताल न कयो। अगर कोई माण्हू सुठो नाहे पोइ बि हिकिड़ो जल जो दान, ॿियो भोजन जो दान, टियों वस्त्र जो दान ऐं चौथों औषध दान, दवा जो दान, इहो त चोर खे बि करे था सघो। इन में कॾहिं भी विचार न कबो आहे त पात्र आहे कि न आहे, हिदायत आहे कि नालायक आहे, इनखे दान ॾियूं कि न ॾियूं। हे त पापी आहे, हे त चोर आहे, हिन में त बुरा लक्षण आहिनि, हे त नशो कंदो आहे। छा नशो करण वारो भोजन न कंदो छा? उनखे नशे करण लाइ पैसा ॾिजो, भोजन कराए, कपिड़ा ॾियो, बीमार उनखे दवा ॾियो। उहे उनजा कर्म आहिनि न। नशो करे मरे थो पोइ तव्हां छो था सिर ते खणो? माण्हू चवंदा आहिनि कोई नशो करे मरे थो त पोइ उनखे तव्हां इलाज ई न कराए। अरे हो त पहिरीं फाथल आहे बुराई में, पंहिंजे कर्म जी सजा लोड़े थो। कंहिंखे कैंसर थी थिए, कोई मरे थो पियो, कोई जवानीअ में मरी थो वञे। तव्हांजो धर्म इहो थोरी आहे कि तव्हां इहे सभु कानून झाड़े वेठा। तव्हांजो कमु इहो आहे कि तव्हां मुक्त हथनि सां दान कयो। कलयुग में दान सभिनि खां पहिरियों अथव, प्रधान अथव। कई तरह जा दान थींदा आहिनि साध संगत जी। कोई दुखी माण्हू आहे उनखे हिमत वधायो, इहो बि वॾो महान दान आहे। कोई ड्रिजे थो उनखे निर्भय कयो त इहो अभय दान आहे। हिकु पैसो तव्हांजो नथो लॻे लेकिन खाते में तव्हांजो वॾे केॾो वॾो महान पुण्य दर्ज थो थी वञे। अन्नदान ज़रूरु कयो। जेके अन्नदान कंदा आहिनि उहे जीवन में कॾहिं भी अहिड़ो ॾींहुं न ॾिसंदा आहिनि कि उन्हनि जे घर में समृद्धीअ जे अन्न जी कोई कमी हुजे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर तेरा दान पद को करे, पद देवै तेरे दान। पूरब जन्म ताको मिले, सत्य वचन या जान। पति अगर पत्नी जो दान करे, पत्नी पति जो दान करे तो वरी पूर्व जन्म वाला पति पत्नी अगले जन्म में भी पति पत्नी ठहरता है। तही समय नारद रिखवायो, सतभामा तिह निकट बुलायो। नारद को यह कथा सुनाई, सुनो देव मेरे मन आई। नारायण 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 केरा है भाई? केरा तो बुद्धिमान आयो तहां असांजी साथ संगत जी। नारद जी महाराज उते पहुता। माता सत्यभामा जे अखियुनि में चमक अची वई त अरे त ब्राह्मण महान आया महामुनि, इन्हनि कोई थी पुछां पे। भला आयो महामुनि, प्रणाम आदर सत्कार थी। दान कृष्ण को अबहि कीजे, कौन वे प्रता कह कर दीजे। महामुनि एक गाल जो मुखे तहां खां पुछणो आहे, दस पुछणो आहे। कहिड़ो भाई? छा मकान दुकान जो कोई कमु रुकियल आहे? ज़मीन जायदाद न? प्रभु बि ते कलयुग वारा पुछंदा आहिनि। ये मां तो जोड़ियां पियो, माफ़ कजो। माता सत्यभामा चए थी महाराज हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे। हा हा पुछो।
एति मुखी श्री कृष्ण जो दान करनो नारायण नारायण। अच्छा श्री कृष्ण भगवान मिठड़े मधुर मधुर मनमोहन मधुसूदन जो दान कंहिंखे कया सिवा नेकी और पूछ पूछ ये तुझे सामू वेठो आए योगी सन्यासी एडो वडो महादान यो कंहिंखे कंदी भाई सिद्धो मुखी हुनजी बाह पकड़ हाणे कोई चाहिए छा भाई भगवान कृष्ण जो दान ॿिए कंहिंखे ॾिए ओॾी महिल थोड़ी ॾिसंदो कि भाई हे मूंखे न ॾे ॿिए कंहिंखे ॾे चओ हरे राम असां वटि जो कोई खणी अचे भाई 25 लख जी कार खणी आया कंहिं दरबार में दान ॾियण या कंहिंखे ॿुधायो कंहिंखे ॾियूं छा चवंदासीं सिधो खणो कागज़ साईं वटि हिते ई ख़तमु कर कारी पुछे छा थो सही जॻह ते पहुची वञा चओ हरे राम। त नारद महाराज चयो मां मूंखे ॾे मां बीठो आहियां तुंहिंजे साम्हूं काॾे थी भटके तुरंत कृष्ण जी बाह ॾे मुंहिंजे हथ में मेरे मन श्रद्धा बड़ी बात सुनाई तो है हंस के नारद मुन कयो हर चित दे मोहे। महामुनि जी मां तव्हांखे दिल जी ॻाल्हि ॿुधाई नारद जी त ईअं ख़ुशि थिया जी हा 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 मां बि त चवां थो बिल्कुलु ॾाढी ख़ुशीअ सां तव्हां बि ॾियो ऐं उन खां वधीक ख़ुशीअ सां मां वठंदुमि। तब सकल ताहि को दीना कर सुहस्त नारद मुन लीना। हथ में जल खणी संकल्प करे श्री कृष्ण भगवान जो दान मां नारद जी खे कयां थी अस्तु चई करे भगवान कृष्ण जो हथ ॾिनी नारद जी महाराज जे हथ में श्री कृष्ण जो दान कयो। हरि को अपने संग चलायो नारद पूल्यो अंक नमायो। नारद जी महाराज उथो प्रभु गोविंद श्री कृष्ण उथो हाणे निकिरो महल मां हलो मूंसां गॾु। नारद जी त हाणे वैसे कपिड़ा त पाईंदा कोन बसि घेरो पाईंदा पर इहे ख़ुशीअ में शरीर में एॾी ख़ुशी अची वई आहे आनंद की समाइजे कोन थो अखियुनि मां ख़ुशी ॿाहिरि थी निकिरे ज़बान मां थी निकिरे हथनि में करताल जोर जोर सां थी वञे मुख मां उच्चारण थो थिए नारायण नारायण निरख तिरिया सब विस्मय भई सद्भामा मूर्छत होए गई। हेॾो जी जी नारद जी महाराज प्रसन्न थियनि था हिकु हिकु कदम वधाइनि था श्री कृष्ण हिकु हिकु कदम वधाए थो तहिड़ी तरह सां सत्यभामा माता जे हृदय ते ॼण घाज किरी पई आघात तो थिए भयंकर हिकु हिकु कदम जेको श्री कृष्ण वधाइनि था उस सत्यभामा माता जे लाइ असहनीय पीड़ा थी थिए पई मूर्छित थी वई माता सत्यभामा श्री कृष्ण जो हाणे ग्रह थियो भगवान कृष्ण मुंहिंजो त्याग करे हली वेंदा ठीकु आहे कि अगले जन्म में मिलंदा या पोइ सदा मिलंदा लेकिन हाणे मां कीअं जी सघंदुमि छो जो ओॾी महिल वीचार न कयो कि मुंहिंजो केतिरो प्रेम आहे श्री कृष्ण सां ऐं मां उन बिना न जी सघंदुमि ये मछली जल के बिना न रही सकती है। चिंता भई अधिक श्रम पायो तब नारद को भाग्य सुनायो। मूर्छित थी वही होश आयो तो हा कृष्ण तॾहिं नारद जी महाराज ॾिठो त ॾाढी दुखी थी वई आहे श्री कृष्ण भगवान तॾहिं हथ जोड़े चए थी त नारद जी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मोकले तुम कृष्ण को दान करत सबको मोक्ष वठो मोक्षा चइबो हिन ज़माने में त हाणे ज़मानो बदिलिजी वियो आहे पहिरियों सेवक सतगुरुअ खे समर्पित थींदा माता पिता पंहिंजे पुट खे बचपन खां ई गुरुनि खे ॾींदा कि पंहिंजो पुट तव्हांखे अर्पण कयो अर्पण यानी सम्झो था कि तव्हांखे ॾिनो धन ॼण सरल आहे लेकिन पंहिंजो पुट ॾींदा कुछ ही समय पहिरियों जी ॻाल्हि आहे हाणे बि असांखे ॾाढा समर्पित थिया चांपा मूं हिकिड़ो असांजो भाउ रवि ऐं ॿिया बि जेके असांजा भाउर हुआ जेके दरबार में समर्पित थिया असांजा दयालदास बि दरबार खे ॾिनल अथव हाणे ताईं दरबार साहिब में रोज़ 4 बजे वारी कथा दयालदास कंदा आहिनि ये भी दरबार के ॾिनल अथव लेकिन जेमल शादी थींदी आहे त माता चवंदा आहिनि मोक्षा वठो यानी इन जे बदिले जेके असांजी श्रद्धा जा जेको तव्हां चओ
मोक्षा तो नहीं चेबा जेको तहां चओ त पोइ असांखे उहो हाणे पुटु वापसि ॾियो। तहिड़ी तरह सां असांजा बाबा आनंद राम साहिब जन जंहिंजा गुरु बाबा नारायण दास बाबा हरीशरण राम साहिब जन हुया त असांजा जेके दादाजी हुया, असांजा दादाजी दादा साहब उन्हनि जो नालो श्री चांदूराम, उन्हनि असांजे बाबा आनंद राम साहिब जन खे बाबा हरीशरण राम साहिब जन खे अर्पित कयो। छो जो उन्हनि जा पहिरियों कुझु संतान ॿार गुज़ारे वेंदा असांजे ॾाॾे जा, त उन्हनि खे कंहिं सलाह ॾिनी त भाई अगरि गुरु घर में कोई समर्पित करे त उनजी संतान सुरक्षित रहंदी आहे। त उन्हनि छा कयो ख़बर अथव असांजे ॾाॾे साहिब, उन चयो ठीकु आहे मूंखे जेको टियों पुटु थींदो उहो मां गुरु घर में ॾींदुमि। सम्झो महाराज साहब, काओ पुटु टियों पुटु यानी ॿ पहिरियों एडवांस घुरी वरितो। त असांजा पहिरियों ॿ वॾा ताऊ थिया, दादा मेघराज ऐं ॿिया उन्हनि खां ॿिया जेके थिया असांजा रामनदास, उन्हनि खां पोइ थिया बाबा आनंद राम साहिब। त वचन जे मुताबिक़ उहे खणी आया, 5 साल में ई खणी आया। त असांजे वॾे सतगुरनि चयो त हे मुंहिंजी सेवा कंदो कि मां हिन जी सेवा कंदो, 5 साल में थोरो वॾो त करे ॾे। त वरी वापसि खणी आया, चई साईं मन वरी बेईमान बदिलजी न वञे, मोह न पइजी वञे। चयो वधीक न 2-3 साल, पोइ 7-8 साल में कुछ साल रखी वरी वठी आया बाबा आनंद राम साहिब जन। तॾहिं 7-8 साल खां गुरु घर में सेवा आरंभ कई। वरी उहे जॾहिं वॾा थिया त असांजी ॾाॾीअ जो मोह पइजी वियो। असांजा ॾाॾा ॾाॾी वरी आया ऐं वेनती करणु लॻा त साईं छा वठो, मोक्षा वठो ऐं असांजो ॿार वापसि कयो। त असांजा सतगुरु अंतर्यामी बाबा हरीशरण राम बाबा नारायण दास साहिब तॾहिं खां त उहे खिलणु लॻा, चई सच ॿुधायो छाजे करे तव्हां वापसि वठो, तव्हांजे मन में हिन जी शादी करण जी इच्छा आहे? रोअण लॻा, चई तव्हां त अंतर्यामी आहियो, सची ॻाल्हि आहे, असां नथा चाहियूं त असांजो पुटु सन्यासी ठहे, छो जो उदासी धर्म में शादी न थींदी आहे। चओ हरे राम। असांजा जेके बि सतगुरु आहिनि जिनजो वर्ण जिनजो तव्हां शुभ पवित्र नाम ॿुधो सतगुरनि जो, उन्हनि सभिनी में कंहिं बि शादी न कई आहे। तॾहिं बाबा हरीशरण राम साहिब जन वचन ॾिनो त हे असांजो जेको बालक आहे, असां तव्हांखे वचन था ॾियूं त अॻिते कलयुग जो समय अचण वारो आहे, असां हिन जी शादी कराईंदासीं। गुरुनि चयो माण्हू उदासी गुरुनि तव्हां घबरायो न, लेकिन हे पुटु तव्हांखे वापसि शादी कराईंदासीं। उन ज़माने में 5000 रुपया तव्हांजा जेके मलखानी परिवार आहे बिलासपुर में, मोहनलाल राधेश्याम व्यापार विहार में शायदि हुनजी दुकान आहे तेल वग़ैरह जी, हुनजा जेके वॾा हूंदा मोहनलाल राधेश्याम अमरलाल जेके हिनमहिल आहिनि, उन्हनि वॾनि खे उन्हनि 5000 रुपया ॾिना त उहो समय ईंदो त हिन जी शादी में ख़र्च थींदा। उहे 5000 सम्झो अॼु जा कुझु लख थी विया। त पोइ उन में आज्ञा बि ॾिनो त भाई कलयुग अहिड़ो आहे कि गृहस्थ में रही करे भक्ति कयो। त पोइ बाबा आनंद राम साहिब जन जो विवाह थियो, लेकिन वापसि न विया दावत। पोइ वरी उन 7-8 साल खां जॾहिं बि समर्पित थिया, आख़िरी दम तक उन्हनि सतगुरनि जी सेवा कई, भक्ति कई ऐं पूरो जीवन भक्ति करे नाम जपे ऐं जपाए हे जीवन परमात्मा के अर्पण करें। तो आप जपे अवरा नाम जपावे। ताने सतबामा माता भी चैती त नारद जी मां रही नथी सघां श्री कृष्ण जे सिवा। हाणे मां न तव्हांखे वचन बि ॾिनो ऐं अर्घ बि वरितो, सब कुछ थियो, अर्पण भी कयो विधीअ सां, लेकिन मुंहिंजा प्राण निकिरनि नथा। मां श्री कृष्ण बिना नथी जी सघां, मुंहिंजा प्राण निकिरी वेंदा ऐं प्राण खां बि वधीक मूंखे कष्ट थो थिए। जीअं श्री कृष्ण भॻवानु परते था वञनि, तव्हां कृपा कयो मोक्षा वठो। कृष्ण भॻवान जे बदिले कुझु धन संपत्ति उन जे एवज में मां तव्हांखे ॾियां, उहा स्वीकार कयो। जो मांगहु सो देवहूं, शास्त्र वच जो होए। तव्हां जेको घुरंदो उहो मां तव्हांखे ॾींदुमि, शास्त्र जे वचन जे अनुसार। पहिरीं ई चयो माता
नारद मुन तब कयो मोक्ष दीजे मन सोई। प्रभु समान दितोल माणक मुक्ता फल होई। प्रभु जे समान तो कुछ आहे कोन, माता के छा ॾींदव, लेकिन प्रभु जे समान ना है। लेकिन प्रभु जे भार जे समान जेतिरो वजन आहे भगवान श्री कृष्ण जो, उन जे बराबर मुखे तहां संपत्ति जो एक वॾे तराजू में श्री कृष्ण भगवान के विहारियो था। ॿिए पलड़े में धन संपत्ति वो हीरा मोती रखूं था, बराबर तोड़े करे ॾियो मूंखे। जबकि नारद जी महाराज तो सन्यासी, कपड़ा ही कुछ न पाईंदा आहिनि, वो भी छो चयो, इनमें कोई राज आहे। तब सतभामा जाए धाम ते माणिक ल्याई। सतभामा माता माणिक खणी आई, पंहिंजे घर वई, हीरा मोती मुनगा पुखराज माणिक सब अची उन्हें वॾे पलड़े में वॾो तराज उन में रखियो। विधि स्यो तुला बनाए तहां हरि बैठो जाई। तुला दान करने जे लाइ भगवान श्री कृष्ण सुंदर आसन में शायद विराजमान था। भगवान कृष्ण मुस्कुराए थे बैठा। माणिक द्वारा पुर के सब ही दीने डारे। जेॾी महिल सॼे पंहिंजे महल जा मोती माणिक विधम त टस सां मस न थियो हो पलड़ो। तॾहिं जेके भी द्वारिका में हुया हीरा मोती सब उहे विधम, तॾहिं भी पलड़ो भगवान कृष्ण जो ही भाई है। पूरा कछ होवे नहीं तब तेरा मन विचारे। वो भी जॾहिं भगवान भारी रहा तो माता सत्यभामा विचार करने लगी। नारद तब भाखत भयो सुन सत्यभामा सोए। अब तुम सकल लिया हो जो गिर कंचन होए। ओहो खत्म थी हीरा मोती हाथ पूरे नगर जा। हाणे छा थियो, जब कोई ॻाल्हि न आहे, हाणे सोन विझो, जेको भी सोना स्वर्ण विझो, सोनो विधो। जो कछ गिर मैं हो तो सकल ले डारियो। अवर कछ नहीं धाम स्वर्ण संभारियो। निरख तिरा विस्माय मन अचरज भयो। सब विध होई डांग भगवंत भारी रयो। सब सोनो विधो, आस पास जेको भी सोनो वो भी विधो, गहना भी विधो, सब कुछ विधो। घणो सोनो तो भगवान जे हुन में द्वारिका। अॼुकल्ह जी मायूं त सोन में कसर न छॾींदियूं। वो तो द्वारिकाधीश जी महापटरानी 16,108 उहे केतिरो सोनो पाईंदियूं सोचो। लक्ष्मी जाते साक्षात वेठी आहे, वो भी दान न करी, वो भी भगवान कृष्ण भारी रहा चिंता में पहली माता सत्यभामा। पूरन उनकी प्रीत कृष्ण जी जान के। कपट दूर करता को कयो बखान के। पसीना निकलिया, सब हालत खराब थी, सब चिंता में पै गया। भगवान के बस इतनी परीक्षा खा पिया, मुस्कुराने लगा। भगवान ॾिठो तो सत्यभामा जी प्रीत पूरन आहे। हिन जो जेको प्रेम आहे वो आत्मिक प्रेम आहे, सच्चो प्रेम आहे। तॾहिं मुस्कुराए करे भगवान हितकारी मधुर मिठी भाषा चवण लगा। तुलसी को दल एक मजरी से ल्यावो। तुला पीछे वर्ता को आन चढ़ावो। अरे सत्यभामा ये सब कूड़ो धन ला खाली करे पड़ो। पो हिकड़ी मंजरी खणी आ तुलसी दल जी। मंजरी नई नई कोपल सुंदर सुंदर नया पत्ता जंहिंमें लॻल आहिनि, उहा हिकड़ी सी मंजरी जंहिंमें तुलसी दल लॻल हुजे, उहा बसि हिन ते रखिजे। ल्याई तुलसी दल तहां भगवत कयो विचारे। लीनो दर्भ उतार के मंजरी तुलसी डारे। मन मान कलिए सकल उतारी। एक मंजरी तुलसी की डारी। दल भारी भगवंत लघु भयो। शीश राख नारद कह लयो। सजो सामान उन्हें लाथो, साफ क्यों, सुंदर वस्त्र विछायो, उनमें तुलसी माता के प्रणाम करे
जी उहा नई नई मंजरी तुलसी पत्र रखियो उन ते तो भगवान श्री कृष्ण की अहिड़ी अद्भुत लीला अहिड़ो करिश्मो थियो चमत्कार थियो माने तुलसी पत्र जो वजन तो तव्हांखे पतो आहे केतिरो हूंदो तुलसी पत्र जीअं रखियऊं तो भगवान श्री कृष्ण तुरंत हल्का थिया बिल्कुल भगवान कृष्ण मथे ऐं तुलसी पत्र वारो पलड़ो बिल्कुल हेठि ये तो लगे तो एक पलड़े में कोई नंढो सो कोई बस वजन हुजे ऐं ॿिए में कोई क्विंटल भार आहे तुलसी पत्र ॾाढो भारी थियो भगवान कृष्ण सिधो मथे तुलसी पत्र भारी थियो ऐं सभु जय जयकार करण लॻा बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सत्यभामा माता की जय। तुलसी दल नारद कर लीना देखो प्रभु क्या कौतक कीना। भगवान जो कौतुक ॾिसी नारद महाराज जा नेत्र सजल थिया नारद जी महाराज भगवान जी नब्ज पहचानींदा आहिनि त ओहो अच्छा इहो राज हुयो भगवान तुलसी जी जो महात्म पिया ॾेखारणु चाहिनि त मूंखे सॼी दीन दुनिया जा हीरा मोती बेशुमार दौलत उहा बि पसंदि न आहे उन जी जॻह ते कोई हिकिड़ो तुलसी पत्र मूंखे अर्पण करे त मां उते हल्को थी वेंदो आहियां यानी उन जो वॾो भार मञींदो आहियां उपकार मञींदो आहियां आभार मञींदो आहियां ऐं तुलसी मूंखे एॾी प्रिय आहे हा तुलसी पत्र ईअं खयो नारद जी महाराज तुलसी पत्र न खयो साक्षात श्री कृष्ण भगवान खे हृदय में धारण कयो अखियुनि सां लॻायो मस्तक सां लॻायो प्रणाम कयो प्रभु तव्हांजी जय हुजे। सत्यभामा पूछत बनवारी मुझको कथा सुनावो सारी मैं पुण्य उत्तम कवन कमाया तुम ही जैसा भरता पाया। सत्यभामा माता चयती तहे बनवारी हे गोविंद द्वारिकाधीश भगवान अज मूंखे पतो पयो तुलसी माता तव्हांखे केॾी प्यारी आहे ऐं मां बि तव्हांखे केॾो प्रिय आहियां तव्हां बि मूंखे प्रिय आहियो लेकिन इहो त ॿुधायो मां तव्हांखे प्यारी छो थिया तव्हां मूंखे कीअं मिलियो अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे कि तव्हां मूंखे स्वीकार कयो परमात्मा थी करे तव्हां मूंसां प्रेम कयो ऐं मूंखे चरणनि में जॻह ॾिनो। देव सकल तेरे हितकारी तिन ते भी मैं अधिक प्यारी कैसा व्रत कर तुहे वर पायो धन विद मात मोह जिन जायो। हे प्रभु तव्हां देवताउनि जो बि भलो करण वारा देवताऊं तव्हांजी स्तुति कंदा आहिनि नेति नेति जस वेद कहे सॼो संसार टई लोक तव्हांजी उपासना करे रहिया आहिनि वो भी तव्हां मूंखे स्वीकार कयो हिन में कहिड़ो राज आहे धन मुंहिंजा माता पिता जंहिं मूंखे जनम ॾिनो कि मां तव्हांजी सेवा में लॻमि मां तव्हांजे चरणनि में क़बूल पयमि आख़िर इन जे पोइ कहिड़ो पर्दो आहे कहिड़ो रहस्य आहे वो पर्दो खणो प्रभु। बहुर पिता क्या करी कमाई त्रिभुवन पति सिंह करी सगाई। या फिर मुझे माता पिता जा अहिड़ा अलौकिक कर्म हा कि तव्हां सां मुंहिंजी सगाई यानी संबंध जुड़ियो। पूरब जन्म सुनावो मोको किस व्रत ते मुह पायो तो को। जरूर इन जो राज पिछले जन्म में हूंदो स्वाभाविक आहे त मूंखे मुंहिंजो पिछले जन्म ॿुधायो उन में छा हुयो पिछले जन्म में कहिड़ो वृतांत हो। वाही सुन पुन अब भी करो जन्म जन्म तुम ही को वरो। अहिड़ी कृपा कयो कि हर जन्म में मां तव्हांजो ई वरण कयां तव्हां ई मूंखे मिलो ऐं तव्हां मूंखे स्वीकार कयो। सतभामा जी कृष्ण जी कहत कथा चित लाए। भगवान श्री कृष्ण माता सत्यभामा के चवनि था चित्त लगाए करे श्रवण कयो तव्हां बि ध्यान सां श्रवण कयो चओ हरे राम हरे कृष्ण हरे 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 गोविंद हरे नाम धर्म निरंकार राधा स्वामी जय सच्चिदानंद वाहिगुरु
जो पहले श्री सूत जी दई सौनकन बताए। सूत जी जेकी कथा शौनक आदि ऋषि के ॿुधाई। सतभामा प्रभु बैठे ताहाँ कल्प वृक्ष होता था जहाँ। भगवान श्री कृष्ण सत्यभामा उते ही बैठा जाके कल्प वृक्ष लगल हो। कहे कृष्ण सुन प्रिया मेरी पूरब कथा बखानो तेरी। तू है मेरी भगत पुरानी तुम्हारी प्रीत आदि की जानी। भगवान श्री कृष्ण पूर्व जन्म जी कथा का ॿुधाए त हीअ कोई प्रीत तुंहिंजी मुंहिंजी हिन जन्म जी न आहे। हे जन्मनि जन्मनि जी तुंहिंजी मूंसां प्रीत आहे, इन करे तूं मूंसां गॾु आहे। असांजो प्रेम हिन जन्म जो न आहे। साथ संगत जी थकी पिया आहियो छा? हाँ हा त चओ, न चओ था। 2 मिंट उथी करे कीर्तन कयो, थोड़ी सी कथा बाक़ी आहे। ताज़ा थी करे वरी प्यार सां कथा शुरू।